रोइण वारो एतिरो मुस्लमाननि त कॾहिं के गैर मुस्लिमनि जी औलाद खे बि न सतायो आहे जेतिरो नबी जी औलाद खे सतायो आहे। 40 हिजरी वारो जॾहिं रमज़ान चढ़ियो न, अली जी थी पाक पाकीज़ा हुजरे में जेके साईं वटि ईंदियूं हुयूं न क़ुरान पढ़ण जे लाइ, अली जी आलिया थी रोई करे चए थी, कूफे वारो ज़ैनब जो ही हाल में ॾिठो अथव, लेकिन मतां कॾहिं को अहिड़ो वक़्तु अची वञेव, कॾहिं को अहिड़ो वक़्तु अची वञेव जो मूंखे पथराइणो, मूंखे सुञाणो, मां अली जी धीउ आहियां। अजरकुम अल्लाह आज़ादारान मज़लूम करबला, करबला खां बाद में जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मक़तल ख़त्म, हाणे बीबी ज़ैनब जो क़त्ल शुरू थो थिए, मक़तल साईं जो जॾहिं शुरू थियो आहे न, अली जी आलिया धी मक़तल मां गुज़री सॾे करे चए थी, कब से पुकारती हूँ, कब से बुला रही हूँ, उठो अली के बेटो मैं शाम जा रही हूँ। और मुझा हुसैन भा मंजिल ॾाढी ॾुखी और सॾे हाँ रोइण वारो पत्थरनि जे ढेर मां आवाज़ आई, भेण ज़ैनब तुंहिंजो भाउ हिते लथो आहे। रोइण वारो मूंखां माफ़ी ॾिजो, हथ साईं जा पसे गर्दन ॿधल आहिनि, ठूठियुनि सां पत्थर बि हटायईं, तीर बि हटायईं, नेज़ा बि हटायईं, तलवारूं बि हटायईं, ढालूं बि हटायईं, भाउ जो सिर नज़र न आयो न, रोई चए थी, आइन रास गया आखी, आइन लिबास गया आखी। ओ मुंहिंजा भाउ ॾस त सयूं, सिर काॾे वियो अथई, लिबास काॾे वियो अथई। रोइण वारो अली जी धीउ जी आवाज़ जो आई आहे न, हुसैन जी आवाज़ जो आइन रिदा गया उख्ती, ओ भेण मूंखे ॾसिया तुंहिंजी चादर काॾे वई। रोइण वारो साईं जे थी, भाउ शाम ग़रीबा शिमर नेज़े सां अजरकुम अल्लाह। रोइण वारो शाम ग़रीबा जी रिवायत ॿुधजा, मुंहिंजी साईं जा ॾुख। रोइण वारो शिमर ख़ुदा लानत करे ऐलान थो करे, सभिनी जूं चादरूं जंहिंखे वणेसि लाहे, अली जी धीउ जी चादर मां लाही न।